पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। जी हाँ दोस्तो, छो त हाणे पंजाबी ड्रामो उन मोड़ ते पुॼी चुको आहे जिथे चाकर खान खे सबूत घुरिजनि आहे उते गड़बड़ थी। तव्हांखे मां कल्ह ई ॿुधायो दोस्तो, सिकू जो भाउ इन्हनि मां को न को मरंदो। हाणे जेको आहे जाबर वारा इन खे पुॼण ई कोन ॾींदा शाकर खान ते। तव्हां ॾिठो त सिकू जे भाउ खे मारियो वियो। जी हाँ दोस्तो, उहे सिकू जे भाउ खे पूरो करे इहो इल्ज़ाम जावर वारनि जे मथां अची वियो। जावर वारनि त माना पंहिंजी हिन चकर में हुया सिकू खे मारियो या हुनजे भाउ खे। ऐं इहो सभ खां वधीक सिकू जो जेको भाउ मोह आहे इहो मारियो कंहिं आहे रुंडे जे पुटनि। जी हाँ दोस्तो, रुंडो ऐं रुंडे जे पुट उन खे वठी विया कुंड पासे में, उनखे घुटो ॾे मारे विधऊं। इल्ज़ाम हयऊं जाबर जे भाउ ते ऐं जाबर ते। जीअं हीअ पाण में विढ़नि ऐं वरी हू गेम खेॾे विया आहिनि। हाणे जेको आहे दोस्तो, सिकू वारा ऐं जाबर वारा इहे पाण में दुश्मन थी विया ऐं चाकर खान खे बि हाणे उन्हनि जे मथां शक अची वियो। रुंडे वारा वरी गेम खेॾे विया आहिनि ऐं सिकू जे भाउ खे घोटो ॾेई उनखे पूरो करे मारे करे इल्ज़ाम लॻो वञी जाबर ऐं जाबर जे भाउ ते। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।